हिंगोरजा में कायम रूरल हेल्थ सेंटर में दवाउन की खोट समेत सेहत की बेन सहूलतुन की अणाट हुजण के करे शहरन के सेहत की सहूलत न है, जंहिं करे शहरी मुसलसल दाहूं कंदा रहन था। इन हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल जब्बार चांग की रिपोर्ट में। खैरपुर जिले के वडी आबादी वाले शहर हिंगोरजा में कायम रूरल हेल्थ सेंटर में दवाउन की खोट समेत सेहत की बेन सहूलतुन की अणाट हुजण के करे शहरन के सेहत की सहूलत न है, जंहिं करे शहरी मुसलसल दाहूं कंदा रहन था। हिंगोरजा हेल्थ सेंटर में जेके दवाउन की खोट आहे तमाम घणी थी वई आहे। 3 महीना 4 महीना उते जेकी हिकिड़ी टिकी आहे मथे सूरत उहा बि नथी मिले। हिते मरीज़ ॿाहिरां खां अचनि था, सगिन खां अचनि था, रसूलाबाद पसगे था, जेकी ॿाराड़ी आहे तमामु वधीक उते मरीज़ अचनि था अस्पताल में, उनखे का बि सहूलियत उते फराहम नथी कयूं आहिनि। डॉक्टर जेके आहिनि उहे वेठा आहिनि, डॉक्टर चवंदा असां वटि कुझु आहे न, असां छा कयूं। उन खां अलावा डॉक्टरियूं जेके वेठियूं आहिनि, डॉक्टरियूं उहे मायुनि खे चवंदियूं त भाई असांजी प्राइवेट क्लिनिक आहे, शाम जो तव्हां उते अचो, तव्हां उते चेकअप कंदासीं। उते माण्हुनि खां 30-40 हज़ार फरियाद वञनि। महिरबानी करे ख़ुदा रा हिंगोरजा अस्पताल खे सहूलियतूं फराहम कयूं आहिनि। त हिंगोरजा जी सरकारी अस्पताल जेकी गुज़िरियल 3 महीना खां वठी बिजड़ी भरियल आहे, जिते दवाऊं त ॿियूं त पंहिंजी जाइ ते, पर जेकी हिकिड़ी टिकी आहे या जेको धागो आहे उहो बि मिलण लाइ तयारु न आहे। इस एतिरे क़दुरु जेके पर्चियूं कटी थियूं वञनि उहे बि डॉक्टर चंदो करे ऐं उहो पना ख़रीद करे पोइ उन्हनि मरीज़नि लाइ पर्चियूं काटनि था। ऐं आम मुद ॻाल्हि ॿुधायांव त हिते क़ौमी शहर आहे, जॾहिं एक्सीडेंट थिए थो त डॉक्टर पंहिंजी मदद पाण त चंदो करे ऐं उन जेके रोड हादसो आहे ख़र्च करे उहो एक्सीडेंट खे मुंहुं ॾियनि था, एमरजेंसीअ खे। त हिते जेकी ख़ासि इहा आहे त हिते जेकी ही अस्पताल आहे उहा एनजीओ जे हवाले थियलु आहे, जंहिंखां पोइ एनजीओ मुल्क खे सॼी सिंध जा हिंगोरजा खे तबाही जे अस्पताल खे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। असां वज़ीर आला सिंध सिहत खाते जे वज़ीर सेक्रेटरी सिहत खाते ऐं वस वारनि खां घुर था कयूं त हिंगोरजा में जेकी सिहत जूं सहूलियतूं आहिनि, दवा जी खोट आहे, उहा पूरी कई वञे। ॿिए सूरत में हिंगोरजा जे शहरी सिविल सोसाइटी सियासी समाज जे दौरान एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवार संघ सरकार ऐं सिहत खातो हूंदो। ताज़ो हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी डॉक्टर साहब जी, जंहिंमें हुन पंहिंजे इदारे जा पोल पधरा कया आहिनि। उन खां अॻे बि असां जेको आहे खोड़ सारियूं तव्हां शिकायतूं कंदा रहिया आहियूं, सोशल मीडिया ते बि ॾेखारींदा रहिया आहियूं माण्हुनि खे। अस्पताल में का बि सहूलियत कान्हे का, जॾहिं खां वठी असांजी अस्पताल IH जे हवाले थी वई आहे, न उते जेको आहे एक्सरे मशीन सही थी हले, न जेको आहे का लेबॉरेटरी आहे, न को उते वियम थो थिए, न उते को टेक्नीशियन जेको आहे। घणे वक़्त खां वठी असांजी दाऊं को हुयूं पर उन ते अमल कोन थियो। असां गुज़ारिश कयूं था गवर्नमेंट खे त IH जे ख़िलाफ़ इंक्वायरी करे उनजो लेसन ज़ब्त कयो वञे ऐं असांजे खे नंढनि ॻोठनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। त अॻु में बि असां टाइम न्यूज़ ते इहा जेकी आहे असां ॻाल्हायो इन ई बारे में त हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर में जेकी आहे मेडिसन जी शदीद किल्लत आहे ऐं डॉक्टर त 20-30 वेठा आहिनि, लेडी डॉक्टर बि वेठियूं आहिनि, 5-5, 10 वेठियूं आहिनि, नर्सरूं बि आहिनि, पर अफ़सोस सां चवण थो पए त उते मेडिसन न आहे त कंहिं ग़रीब खे को फ़ाइदो पई सघे। बुखार जी का टिकी न आहे, का ब्लड प्रेशर जी टिकी न आहे, का शुगर जी टिकी न आहे। सो ख़ुदा रा असां रिक्वेस्ट था कयूं बिलावल भुट्टो साहब खे ख़ासि तौर त इन जो नोटिस वठे, जॾहिं खां ISH खे अस्पताल ॾिनी वई आहे त हिते का बि मेडिसन न आहे। ऐं छाजे करे इहो काॾे हेॾी बजट आहे, जॾहिं हिंगोरजा अस्पताल जी हेॾी दवाउनि जी बजट आहे त उहा काॾे थी वञे पई। इन खां बहितर ई जॾहिं सिंध हुकूमत वटि हिंगोरजा अस्पताल त तॾहिं कुझु बहितर रिज़ल्ट हो हिंगोरजा अस्पताल जो। हिन महिल त मुकमिल तौर पे जन त अस्पताल ई नाकारा थी वई आहे इमरान खान से ऐं वज़ीर आला सिंध सां। त ख़ुदा रा इन जो नोटिस वठी जेको ISH खां वापसि हुकूमत सिंध खे अस्पताल ॾिनी वञे, जीअं को ग़रीब आवाम खे को फ़ाइदो मिली सघे। अस्पताल जेका IHS जे कंट्रोल में आहे, इन में सहूलतूं न हुजण जे करे अस्पताल जे हिकु डॉक्टर इनामुल्ला मेमण पारां सोशल मीडिया ते वीडियो शेयर कई वई हुई, जंहिंमें हू खुलियल लफ़्ज़नि में न रुगो IHS इदारे खे तनक़ीद जो निशानो बणाए रहियो आहे, पर अस्पताल में दवाउनि जी शदीद खोट बाबति दाहे रहियो आहे। ॾिसो असांजे हेल्थ डिपार्टमेंट जी, मां डॉक्टर इनामुल्ला मेमण मेडिकल ऑफिसर RHC हिंगोरजा। इवनिंग शिफ्ट में मुंहिंजी ड्यूटी आहे। मां पंहिंजे स्टाफ सां गॾु, मुंहिंजो स्टाफ हिते बीठो आहे, स्टाफ सां गॾु बीठो आहे। अधु पॉइज़निंग जो केस आयो आहे RHC हिंगोरजा में। हिन वक़्तु न नॉर्मल सैलाइन मौजूदु आहे, न NG ट्यूब मौजूदु आहे, जंहिंजे वसीले असां हुनजो स्टमक वॉश कयूं। ऐं उन खां अलावा नई ज़ाइलोकेन जेल मौजूदु आहे, नई का इमरजेंसी दवा आहे जेका असां हिन अधे खे जेको आहे सो जेको ज़हर पीआरियो आहे उनखे असां ॾियूं। ऐं मूंखे ॿुधायो त इन सिचुएशन में हिकु ऑन ड्यूटी डॉक्टर छा कंदो। असांखे IHS जे तरफ़ां छा थो मिले, कुझु बि कोन थो मिले। हे अधु ज़हर पीआरियो आहे, हाणे हिनखे मां छा ट्रीटमेंट ॾियां, मूंखे ॿुधायो। हिन जा मालिक त मूंसां विढ़ंदा न। त बराए महिरबानी कुझु शर्म हया धारियो, कुझु इंसानियत रखो पाण में। मरीज़नि जी जानूं न वठो ख़ुदा रा। ऑन
ऑन ड्यूटी डॉक्टर मां वेठो आहियां, मूं वटि का शइ कान्हे का त हिकु ज़हर पीतल शख़्स खे मां फर्स्ट एड को ॾेई सघां, लाचार बेसहारा वेठा आहियूं। इन दवाऊं करे करे थकिजी पियो, न DHO खैरपुर एक्शन थो वठे, न DMIHS एक्शन थो वठे। जॾहिं त अस्पताल में दवाउनि जी खोट हुजण करे सिविल सोसाइटी तोड़े शहरनि पारां पिण एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ शहरी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त का जंबूरी काने, सुई काने, का उनजी का पहुच काने, डॉक्टरियूं वेठियूं उन जंहिंजी 2 लख रुपया पगार आहे, का मेडिसिन आहे। मां कुराड़ो माण्हू आहियां, 60-70 साल जो। हाणे मां राणीपुर जॾहिं धिका खाइण वञा ओड़ कढायां, मूं वटि उहे पैसा न आहिनि जो मां 300 रुपया भरे होड़ कढाए वठां। हिते मेडिसिन न आहे, का सुई न आहे, का दवा कान्हे। वज़ीर आला खे सुवाल आहे असांजो त असां हिंगोर जा ते रहम करे दवाऊं ॾे जेके ग़रीबनि खे मिलनि, को दवाऊं खटनि। डॉक्टर चवनि था असां वटि बाबा स्टोर पिया आहिनि, तव्हां ॾिसो का शइ कान्हे का, बाक़ी असांजी पगार आहे असां कहूं था गवर्नमेंट जी शइ आहे। महिरबानी करे आला अख़्तियारनि वारनि खे, सेक्रेटरीअ खे, मिनिस्टरनि खे सुवाल आहे, वज़ीर आज़म खे सुवाल आहे त असां ते हिंगोर जा ते रहम करे असांखे दवाऊं ॾियनि। जेके ग़रीब बेपहुच आहिनि, एॾियूं दवाऊं स्टोरनि ते महांगियूं आहिनि जो 100 रुपए वारी शइ 500 में काॾों वठंदो, जेके किरायो 20 रुपया न आहे जो उहो अचे हिते दवा वठण। हिते असांजी तबियत सही कोन्हे का, ऐं जेको आहे त दवाउनि मां हींअर खाली विया था वञूं, दवा हिते असांखे नथी मिले, सहूलियत का बि कान्हे का। ऐं डॉक्टर वीचारा ॾिसी करे ॿाहिरि मोकिलनि था पिया, हिते दवा असांखे सरकारी कान थी मिले। डॉक्टर जी वीडियो वायरल थियण खां पोइ सिहत खातो खैरपुर जागी पियो। DHO खैरपुर जी ऑफिस में एडिशनल DHO जी सरबराही में इंक्वायरी कई वई, जंहिंमें वीडियो वायरल कंदड़ डॉक्टर इनामुल्ला मेमण, IHS जे फोकल पर्सन डॉक्टर रिज़वान सोलंकी, MS समेत इवनिंग शिफ्ट जे अमले खे तलब करे उन्हनि खां बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। डॉक्टर इनामुल्ला मेमण इंक्वायरी बाबति टाइम न्यूज़ खे ॿुधायो। अस्पताल जे MS समेत ॿियनि डॉक्टरनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल जी सहूलियतुनि जी अणाच बाबति पिण हिन रीत दावूं कनि था। जारी कयो वियो जंहिंमें लिखियल हुयो क्लियरली त MS खे चयो वियो त MS साहब पाण ऐं फोकल पर्सन IHS जो जेको आहे असांजो डॉक्टर रिज़वान सोलंकी साहब, डॉक्टर इनामुल्ला मेमण यानी कि मां, ऐं जेको बि मुंहिंजो इवनिंग शिफ्ट जेको बि स्टाफ आहे उहो जेको आहे सोजोकी तारीख़ ते अॼोके ॾींहं ते 10 बजे सुबुह जो उते पुॼी वञे। इंक्वायरी जे पर्पज़ जे लाइ वियासीं, उते वेट कयोसीं 2 कलाक खनि। उन खां बाद में एडिशनल DHO साहब सां मुलाक़ात थी, इंक्वायरी शुरू थी। इंक्वायरीअ में मूंखां डॉक्टर रिज़वान सोलंकीअ खां डॉक्टर केसर रज़ा साहब जेको असांजो MS आहे रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा जो, सभिनि खां अलॻि अलॻि सेपरेटली इंक्वायरी कई वई हुई। ऐं इवन एतिरे हद ताईं जो उन्हनि खे शायदि इहो बि शक हुयो त का हिडन कैमरा असां मुंहुं में का नसब थियल आहे, त मोबाइल वग़ैरह जेका आहे मुंहिंजी उहा बि मतिलबु वग़ैरह, ऐं जेका मूंखे कोट जे जेका जैकेट पातल था ॾिसो था, मां जंहिं वक़्तु उहो मोबाइल उन्हनि चयो त मोबाइल ॾियो ॿाहिरि मथां जेको आहे इंक्वायरी में न हुजे, ठीकु आहे बसि वठो मोबाइल वठो, को मसइलो कोन्हे को। उन खां बाद में मां जैकेट लाइ ॾियण लाइ तयारु, हे बि वठो मथां तव्हांखे शक हुजे हिन में का कैमरा आहे। बहरहाल उन खां बाद में ॻाल्हियूं जेके थियूं, जेके मसइला हुया, मां उते रिटन में बि पंहिंजी जेका स्टेटमेंट ॾिनी आहे इहा ई ॾिनी आहे त मां जेको कुझु वीडियो में ॻाल्हायो आहे उहो बिल्कुलु सचु आहे। ऐं मां गुज़िश्ता 6 खां 8 महीननि ताईं DHO साहब, MS साहब रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा ऐं DMIHS डॉक्टर ज़ुल्फ़कार अबड़ो साहब खे गुज़िश्ता 6 खां 8 महीननि ताईं इन्हनि सूरत हाल खां आगाह कंदो पियो चाहियां त एमरजेंसी जूं काफ़ी सारियूं शयूं मौजूदु न आहिनि। कुझु ॾींहं त अहिड़ा हुया जो एमरजेंसी जे लाइ का शइ मौजूदु न हुई, इवन सिरिंज तक मौजूदु न हुई। उहो उन्हनि सभिनि जूं कॉल रिकॉर्डिंग्स मूं वटि मौजूदु आहिनि। इहा मां शइ उन्हनि खे लिखत में ॾेई आयो आहियां। ऐं जंहिं वक़्तु मूंखे जेके ज़रूरत पई त बाद में मां उहे कॉल रिकॉर्डिंग्स वग़ैरह या लेटर्स जेके मां लिखिया आहिनि उहे मां ओपन कंदुमि। बहरहाल हिन वक़्तु असांजी बाहिमी हिकिड़ी जेको आहे सो समझौतो थी वियो आहे DHO साहब, एडिशनल DHO साहब ऐं असांजी जेका RHC हिंगोरजा जा जेके डॉक्टर्स MS साहब हुया, त हाणे
असांजे विच में समझौतो इहो थियो आहे त इंशाल्लाह फ्यूचर में ADHO साहब जतोई साहब यकीन ॾियानी कराई आहे त अस्पताल में अहिड़े क़िस्म जी का खोट न थींदी। या IHS मैनेजमेंट उन्हनि जो जॾहिं खां आरटी सिस्टम आयो आहे त DM ताईं आहे त DM ताईं हीअ असां ॻाल्हि कॾो को पहुचाए चुका आहियूं गुज़िरियल 4 महीननि खां वठी त बाबा हिते मेडिसन जो शदीद बुहरान आहे ऐं हर मरीज़ हिते परेशान आहे ऐं मरीज़ खे असां टोटल सर्विस उनखे सही तरीक़े सां नथा ॾेई सघूं। महिरबानी करे मेडिसन हिते पहुचायो। हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर में सहूलियतुनि जी अणाट हुजण जे करे ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि ऐं मरीज़नि जे विच में झेड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अस्पताल में सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फराहम करे शहरनि में पखिड़ियल बेचैनी खे दूर कयो वञे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।